शहीद बशीर खान जो सरबराह डॉक्टर नियाज़ कालानी साहब, असो कन्वेनर नवाज़ खान ज़ोर, जिसकम आरीसर जो अगवान फताह चन्नू, जीएसन जा असां सब मुख्तलिफ़ पार्टियुनि जा मरकज़ी उहदेदार सब पहुता आहियूं। तो वारसन जे चवण मुताबिक़ शहीद ज़ाहिद ऐं शहीद इरफान जूं FIR कटियो। कातिल जेके आहिनि उहे जॾहिं वारस चवनि था त वारसनि जी FIR वठो ऐं गिरफ़्तार थियल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो। पहिरें ॾींहं ते बि जेका पुलिस हथियारनि जा मुंहं खोले पुरमन एहतजाज कंदड़नि खे गोलियूं हुयूं, उहो बि क़ाबिले मज़म्मत हो। काल जेको जबुर करे त शहीद जो लाश खसियो वियो आहे वारसनि खां ऐं क़ौमी कारकुननि ऐं जेका क़ौम परस्त क़यादत हुई उन्हनि खां, इहो शर्मनाक वाक़ियो आहे। ऐं अॼु ताईं उहो लाश पुलिस जे तहवील में आहे, लाश वारसनि जे हवाले नथो थिए। जबरी गुमशुदगियूं, तशद्दुद, FIR इहे सभु कुझु थियूं आहिनि, पर लाश खसण जो ही अमल आहे, हीअ दरिंदगी आहे जेका सरकार कई आहे। 10 महीना सिंध में पुरमन दरिया जे तहफ़ुज़ जी जदोजहद हली आहे। 10 महीना सिंध में ज़मीनुनि जे विलार ख़िलाफ़ असांजी पुरमन एहतजाजी तहरीक रही आहे। कंहिं गाॾीअ जो शीशो न भॻो आहे। सिंध जे माण्हुनि जो गॾियल एहतजाज, एतमाद ऐं इत्तफ़ाक़ आहे त सिंधू दरिया ते ग़ैर क़ानूनी कैनाल ऐं डैम न ठाहियो, असांजूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग जे नाले में न खणो। पर पीपल्स पार्टी ऐं हुक्मरान बज़दिन त कैनाल बि थींदा, डैम बि थींदा, ज़मीनूं बि खसींदासीं। ही तरक्की न पर तबाही आहे। शहीद इरफान ऐं शहीद ज़ाहिद इहे सिंधू दरिया जे तहफ़ुज़, ज़मीनुनि जे तहफ़ुज़ जा शहीद आहिनि। इहे हिन जदोजहद जा पहिरियां क़ौमी सूरमा आहिनि। असां अॼु तॾे ते रहबर सिंध साईं GM सईद जे जेको गॾियल इतिहाद आहे उहा ऐं उनखां ॿाहिरि जेके तंज़ीमुनि जी क़यादत आहे उहे आया आहियूं। असां वारसनि जा जेके मुतालबा आहिनि उन मुताबिक़ इहो मुतालबो कंदासीं त उन्हनि जे मर्ज़ी मुताबिक़ FIR वठो। गिरफ़्तार थियल माण्हू उहे आज़ादु कयो। न फ़क़ति इहे गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, पर मोरे जे एहतजाज में जेको जामशोरे में असांजे कारकुननि जे घरनि जे मथां चढ़ायूं थियूं ऐं गुम कया विया आहिनि, जामशोरे में गिरफ़्तार थियल माण्हू उहे आज़ादु कयो। त पुलिस उहा पीपल्स पार्टी जी गुंडागर्दी जो शिकार न थिए। पीपल्स पार्टी जंहिं नमूने सां हिन वाक़िए खे मुर्तज़ा ख़ान जतोई, मसरूर ख़ान जतोई खे इन्वाल्व कयो आहे, उहो बि क़ाबिले मज़म्मत आहे। इन्वाल्व आहे त मुराद शाह, इन्वाल्व आहे त ज़िया लंजार, इहे इन्वाल्व आहिनि। इन्वाल्व आहे त पीपल्स पार्टी जी सरकार आहे। हीअ जेका सरकारी दहशतगर्दी थी आहे उहा क़ाबिले मज़म्मत आहे। सिंध जो बच्चो इन एहतजाज में असां सां गॾु आहे। GSN रहबर कमेटी जिसकम शहीद बशीर खान तरफ़ां 25 तारीख़ ते अॼु मुज़ाहिरा आहिनि कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ, शहीद जो लाश वापसि करण जे लाइ। अॼु असां हिते आया आहियूं, पर गॾोगॾु सुभाणे अॼु शहीद जे तॾे ते इहो अर्ज़ु सॼी सिंध जे आॾो रखंदासीं त सुभाणे पुरमन एहतजाज करे आम हड़ताल कयो। मां उन्हनि अॼु शहीद जे तॾे ते चवां थो त ही उहे सिंध जा सूरमा जंहिं तव्हांजे दरिया जो तहफ़ुज़ ऐं ज़मीन जे तहफ़ुज़ ऐं सिंध जे तहफ़ुज़ जे लाइ शहादत माणी आहे। हिननि खे जंहिं बेदर्दी सां क़तलु कयो वियो ऐं जंहिं बेदर्दी सां लाश फुरियो वियो आहे, इन ते सिंध पुरमन एहतजाज करे जीअं 10 महीना सिंध नओं रिकॉर्ड अदम तशद्दुद जो क़ाइमु कयो आहे। सुभाणे जी ग़ैर मामूली हड़ताल कराची खां कश्मीर ऐं कश्मीर खां उबावड़े ताईं सिंध यक आवाज़ थी बंदि थिए ऐं एहतजाज करे त ज़ुल्म ऐं ग़ुलामीअ जो राज ऐं दरिया ते कब्ज़े ऐं फुरलुट जो राज, ज़मीनुनि ते विलार जी जेका लाक़ानूनियत ऐं गुंडागर्दी आहे उहा क़बूल आहे। अच्छा सर, वकीलनि